आने नबी सैजन को शादा करन साहब मलीमान सईमान शाह ओ मुझा भाईरो नबी सैजन फरमायो सतन शैन के मजन ईमान जो नालो आवा घणन शैन के सतन मुझे आका सही मुझे रबर सही फरमायो जेको भी इन सतन शैन के मञे तो यो ईमान वारो आ यो क़यामत जे ॾियारे ईमान वारनि जी लिस्ट में हूंदो इन्हनि सतन शैन मां हिकिड़ी शइ बि कंहिं खुटल हूंदी त महशर जे मैदान में ईमान वारनि जी कतार उनखे नसीब न थींदी। पहिरें नंबर ते मुझे आका साईं मुझे अल्लाह बर साईं फरमायो आमन्तु बिल्लाहि वहदहु ला शरीक लह साईं फरमायो पहिरें नंबर ते अल्लाह ताला खे मञे पर उनके अकेलो करे मञे चवे अल्लाह ताला ज़ात में भी अकेलो आवा त अल्लाह ताला सिफात में भी अकेलो आवा न्याण में भी अल्लाह ताला अकेलो पुटन ॾियण में भी अल्लाह ताला अकेलो मुश्किल कुशा हुजण में भी अल्लाह ताला अकेलो हाजत तलवा हुजण में भी अल्लाह ताला अकेलो हाँ हाँ नज़र न्याज भी हिकिड़े जे नाले ते कजे बासा भी हिकिड़े जे नाले ते बास ओ मुंहिंजा अता ओ मुंहिंजा भाउ वही कारसाज़ वही अकेलो ख़ैफ़ वही अकेलो हाज़िर नाज़िर वो अकेलो ही सजे जहान के हलाए चलाए तो तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। आमन्तु बिल्लाहि वहदहु ला शरीक लह अल्लाह ते ईमान पर रब के अकेलो करे बजर नबी साईं फरमायो मां भी अल्लाह ताला जो शरीक मां भी अल्लाह ताला जो भाईवार मां एक साहब साईं पुछा फरमाई पुत्र तुझे कम जो शाद चवे तो माशा अल्लाह व माशा मोहम्मद जी अल्लाह चाहींदो जी उनजो रसूल चाहींदो वही थींदो पाण साईं गुस्से कावड़े जलाल में अची विया फरमायो अजलतनी लिल्लाहि निज़ाम शाह माखे अल्लाह ताला सां शरीक तो बणाई ये नजो जी अल्लाह उनजो रसूल चाहींदो वंदींदो माशा अल्लाह वहदहु ला शरीक लह मां मोहम्मद करीम जे चाहण सां कुझु कान थींदो जी अकेलो अल्लाह चाहींदो आहे वही थींदो आहे। हाणे हे पाण खे ईमान वारो सॾाए थो पर नबी साईं खे बि रब सां शरीक कई वेठो आहे पोइ अदा इन में ईमान आयो ॻाल्हायो ई नथा। ईमान जो पहिरियों शर्त इहो आहे आमन्तु बिल्लाहि वहदहु ला शरीक हे बि पाण खे ईमान वारो सॾाए थो पाण खे वॾो मोमिन तो सदाए पर ओ हादी अब्बास के अल्लाह ताला सां शरीक कयो वेठो आहे हे भी पाण खे मोमिन तो सदाए
ईमान वारो तो सलाए पर अल्लाह सैनाल कलील मुर्तजा के शरीक हुए तो हे भी बांगे ईमान वारो तो सलाए मोमिन तो सलाए पर पीरन फकीरन के अल्लाह सैना शरीक हुए तो ओ मुझा अल्लाह ओ मुझा बांगा कैखे भी अल्लाह ताला सा शरीक न कर हु अकेलो हु वहदहु ला शरीक फरमाया वल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। आस्दा क्यों सुभान अल्लाह अन्या भी हो रहा का क्यों सुभान अल्लाह पेरियों भी अल्लाह ताला अकेलो चो हारे भी अकेलो ऐं क़यामत जे ॾियारे भी अकेलो मालिक यौमिद्दीन हिसाब किताब भी अल्लाह ताला अकेलो वठो जन्नत जहन्नम जो फैसलो भी अल्लाह ताला अकेलो करो ओ मुझा अजीजो मुझा भाइरो को भी अल्लाह ताला सा न ज़ात में शरीका न सिफात में शरीका तेरे करे पंहिंजो ईमान बचायो आमनतु बिल्लाहि वहदहु ला शरीक लहु सब बुलंद आवाज़ जो अल्लाह ताला आहे अकेलो अकेलो ही रहो ऐं क़यामत जे ॾियारे जो भी मालिक कोई अल्लाह से अकेलो आहे हे जो ईमान वारो वरी क़यामत जे ॾियारे मूंखे मुर्शिद छॾाईंदो मूंखे पीर छॾाईंदो मूंखे पंहिंजो साईं छॾाईंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो कोई कंहिंखे न छॾाए सघंदो हर कंहिंखे अल्लाह छॾाए चओ केरु कंहिंजो ॿार न खणी सघंदो ओ मुंहिंजा भाइरो कोई कहीं घर न थी सकदो कोई कहीं साथ नहीं सकदो तेजे करे कान संभालो सियाणा मुझे प्यारो नबी मोहम्मद करीम सबको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं अम्मा फातिमा के घुरायो अली मुर्तजा के घुरायो हज़रत इमाम हसन हुसैन पंहिंजन प्यारन ॾोठन के घुरायो साईं फरमायो ओ इमाम हसन हुसैन ओ फातिमा ओ अली मुर्तजा मता 14 दफ़ा प्यारे नबी जा वेठड़ा मोहम्मद करीम जा वेठड़ा पाणी मोहम्मद करीम संगे क़यामत जे ॾियारे छॾाईंदो साईं फरमायो शार ॾींदो मां मोहम्मद करीम खे तव्हांखे छॾाए न सघंदो मां हा जेकॾहिं क़यामत जे ॾियारे तव्हांखे छॾाईंदा त पंहिंजा अमल छॾाईंदा वल्लाकियात नबी साईं पंहिंजन ॾोटन खे इमाम हसन हुसैन खे अम्मा फातिमा खे पंहिंजी प्यारी नियाणी खे हज़रत अली मुर्तज़ा खे फरमाइनि था मतां तव्हां चओ त असांखे मोहम्मद करीम छॾाईंदो मां न छॾाईंदो मां तव्हांखे पंहिंजा अमल छॾाईंदा हे हुन ते आसरो कयो हुन ते हिकिड़ा त चवंदा त असांजे बदिरां असांजा मुर्शिद निमाज़ पढ़नि था हिकिड़ा वरी पाण खे सूफ़ी कयूं वेठा न निमाज़ न रोज़ो न क़ुरान जी तिलावत चवंदा असां सूफ़ी ये सूफ़ी न आहिनि ये कूफ़ी चओ
ये कूफी सूफी है सूफी हुए चौबाइल जेके अल्लाह ताला जे इश्क में गुम हो जाए इन्हनि खे चौबा सूफी हाणे हे सूफी थिया हिननि खे सूफी जे स्वाद जी ख़बर नाहे जो अल्लाह ताला सां को भी शरीक नाहे जो को भी अल्लाह ताला सां भांगी भाई वाह मुल्क ठाहिण में जन्नत ठाहिण में जहन्नम ठाहिण में आसमान ठाहिण में ज़मीनुं ठाहिण में कमो पेश 18,000 मखलूकात ठाहिण में जो नाहे रब सां कोई शरीक मुंहिंजा अज़ीज़ो कंहिंखे बि अल्लाह ताला सां शरीक न कयो कोई अल्लाह ताला सां शरीक थी नथो सघे जिनके तव्हां शरीक कई वेठा ये वेचारा नंढूं बि कंदा आहिनि कनि न ओ पर ऊंघ भी न ॾींदो जिनके अल्लाह जो शरीक कई वेठा ये खाईंदा भी पींदा भी अल्लाह वरमाए वाला मां सॼे जहान वारनि खे खाराईंदो आहियां पर पाण खाइण खां पाक सॼे जहान वारनि खे पीआरींदो आहियां पर पाण पीअण खां पाक मरजल बहरैन लगिया बैनहुमा बरज़खुन ला यबग़िया फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुझो मुर्शिद तुझो पीर तुझो फकीर खाईंदो भी आ पींदो भी आ हो साईं खाइण को भी पाक तुझो पीअण को भी तुझे के रब सां शरीक कई वेठो आ यो वेचारो थकी भी पवंदो आ अल्लाह सिन्नतु वला नौम वही भी याद फरमाए वला यऊदु हिफ्ज़ुहुमा वला यऊदु हिफ्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम अल्लाह फरमाए तो जरे बराबर भी थकू न थींदो वला यऊदु हिफ्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्त जिनके तू अल्लाह जो शरीक कई वेठो आहे ये पुत्रनि जा मोहताज जिनके तू अल्लाह ताला जो शरीक कई वेठो आहे ये नियाणनि जा मोहताज जिनके अल्लाह ताला जो तू शरीक कई वेठो आहे ये ज़ालनि जा मोहताज ओ मुझा अल्लाह ओ मुझा भावा ये वेचारा पंहिंजी बीमारी नथा तारे सघनि त तोखे कहिड़ी सेहत ॾींदा ये पाजी तकलीफ नथा ठाहे सघनि त तुंहिंजा कहिड़ा मुश्किल कुशा थींदा अमन युजीबुल मुज़्तर्रा वयक्शिफु सूअ वयजअलुकुम खुलफा साईं मुझो कंबर वारो मुझो मुश्किल कुछ आया साईं वेचारो पांजी तकलीफ न हटाए सके
गोदन को वेचारो वेजी वियो आहे, उथी नथो सघे। साईं जो वेचारे जो पुट किरी पियो गठर में, पंहिंजे पुट खे बचाए न सघियो। मुंहिंजा अज़ीज़ो, साईं पाण खे पढ़ पखो बचाए न सघियो। साईं वेचारो पाण खे बीमारनि खां नथो बचाए सघे। तुंहिंजी कहिड़ी मदद कंदो? मदद करण वारो केरु? अञा बुलंद आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां, कोई भी जो अल्लाह ताला सां शरीक न आहे, न माण्हुनि चो न जिन्हनि मां, न मलाइकनि मां, और न सावरनि मां, न बेसावरनि जे, कोई भी अल्लाह ताला सां शरीक न आहे। वो अकेलो आहे, इलाहु वाहिद, ला इल्ला वल्रहमानुर रहीम। जेवर ये रवायत क्यों तो ही दवारा पोचो न ॾिठो, वाह बि पीरनि खे नथा मिलनि, नबियनि खे नथा मिलनि। अदास पीरनि जा नौकर हो, चओ असां नबियनि जा आशिक़, असां समूरनि नबियनि खे मञींदा, समूरनि पीरनि फ़क़ीरनि खे मञींदा, पर ईअं मञींदा जीअं अल्लाह ताला जो तारुफ करायो आहे, वलम यख्शा इल्लल्लाह, अल्लाह फरमाए मुंहिंजा दोस्त हुए तो, मुंहिंजा प्यारा बाना हुए तो, जेके मां खुशवा तांगे के खून जारी आई ऐं पाण भी मां अल्लाह खुशवाए ते खून जारी या मुझे प्यार कान जी निशानी तो, वलम यख्शा इल्लल्लाह। जेको साईं तोखे पाण वटि ॾियारे थो, इहो अल्लाह जो दोस्त न थी। जेको साईं चवे थो त हम बैठे इहो अल्लाह जो वली न आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, पंहिंजो ईमान बचायो, दाड़ेलनि जे वर न चढ़ो। मुंहिंजो प्यारो नबी, मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम केॾी असांखे तौहीद सम्झाए वियो, अञा ताईं असांखे तौहीद सम्झ में नथी अचे। फाथा पियाऊं पीरनि में, फ़क़ीरनि में, मुल्लनि में, मौलवियुनि में। मुंहिंजा अज़ीज़ो, सॼी ज़िंदगी नबी साईं तौहीद जा वाइज़ कया, और मक्के में भी नबी साईं तौहीद जा वाइज़ कया, मदीना शरीफ में भी नबी साईं तौहीद जा वाइज़ कया, ताइफ में भी नबी साईं तौहीद जो वाइज़ कयो। हाँ मुझे प्यारे नबी हर मोड़ महाद ते तौहीद समझाई। पिछाड़ी मेराज ते भी नबी साईं ने तौहीद समझाया। अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु लिल्लाह वत्तय्यिबातु लिल्लाह। मेराज जो महीनो आ, नबी से इन महीने में मेराज क्यों? अल्लाह ताला घुरायो मुझे प्यारे नबी के अर्श मौला ते। अल्लाह फरमायो मुझे सोना नबी छा खणी आयो? नबी से फरमायो मुझे अल्लाह मां पंहिंजी जानी इबादत, सजदा, रुकू,
क्या ओ मुझा अल्लाह मां पंहिंजी कोली इबादत ज़िक्र अज़कार तस्बीह तारीफ सना ऐं मां पंहिंजी माली इबादत ओ मुझा अल्लाह मां उठ उठा तुझे नाले ते मां दम उठूंगा तुझे नाले ते मां बकरियों उठूंगा तुझे नाले ते कुल इनका सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन। गालियों समझ में न थी अचनि त मेराज पढ़ो। नबी सही शाह फरमायो ओ मुझा अल्लाह मुझी जानी इबादत मुझी कोली इबादत मुझी माली इबादत सिर्फ जो सिर्फ तुझे लाइ केजे लाइ ॻाल्हायो न था ऐं साहबा जी जानी इबादत केजे लाइ हुई ओ आल बैत जी जानी इबादत केजे लाइ हुई साहब जी कोली इबादत केजे लाइ हुई आल बैत जी कोली इबादत केजे लाइ हुई हाँ हाँ साहब जी माली इबादत केजे लाइ हुई हाँ आल बैत जी माली इबादत केजे लाइ हुई वयुतीमून अस्ताब अला मिस्कीन व यतीम व असीरा। हज़रत तक़ीयुल मुर्तज़ा सजदे में केजा सजदा ना केजा रुकू के तराहुल कुरान सुज्जद यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। कुरान खोले पढ़ो तो सही सही अलीउल मुर्तज़ा मस्जिद में गुजारो सही अलीउल मुर्तज़ा रब के सजदा में गुजारो सही हज़रत अलीउल मुर्तज़ा अल्लाह ताला जे नाम ते खैर खैरात कंदो रहो। एक हज़रत अलीउल मुर्तज़ा घर वेठो अचानक दरवाजो खड़कियो पाण साईं दरवाजे ते आया सवालियो जो नहीं मां ताजी हाथ दी ताजे दरवाजे ते आया कहां वदा सखियो मां डाडो मिस्कीन डाडी भूख लगी आ मैं लकड़े ताजे दरवाजे ते आया कुछ मुझे खाने लाए दो। हज़रत अलीउल मुर्तज़ा आयो फातिमा ओ फातिमा भला कुछ खाइण जे लाइ आहे क्या हिकिड़ो दारू जेको मां तव्हांजे लाइ रखो। हज़रत अलीउल मुर्तज़ा फरमायो वारो कर्ज़ अल्लाह सां वापार कयां अल्लाह जे नाले ते हिकिड़ो दारू ॾियां रब जो वाइदो आहे अल्लाह ताला वरी मां अलीउल मुर्तज़ा खे 10 दारू करे मोटाए ॾींदो। हिकिड़ो दारू घर में पियो अथव घणा ॻाल्हायो ई नथा घर वाले के जवारो करियो अल्लाह जे नाले ते ॾियूं रब सां वापार कजे रब जो वाइदो आहे हिकिड़ो ॾींदुमि 10 मोटाए ॾींदुमि। अम्मा फातिमा खिली वेठी जेवारी तुझो अल्लाह ते केॾो यकीन केॾो अल्लाह ते तुझो भरोसो हस्बुनल्लाह व निअमल वकील नेमल मौला व नेमन नसीर।
ॾाड़ू ॾिनो वो वयो झट कानो गुज़री दरवाज़ो खोल केड़ा दरवाज़ो खड़काण वारो सही माता जो दोस्त अब्दुल रहमान हज़रत अली दरवाज़ो खोलियो हज़रत अब्दुल रहमान के फरमाई यार ते हालवान खैर मेरा जमजवा के सही ताजी अमानत खड़िया झोल चलो तां के ताजी अमानत हवाले क्या हज़रत अली पाजो झोल मुबारक चलो हज़रत अब्दुल रहमान में पाजो झोल हज़रत अली मुर्तज़ा जे झोल में खड़िया तन्नमदार हज़रत अली मुर्तज़ा जे झोल में नजर आया हज़रत अली से फरमाया यार अब्दुल रहमान हे दारू करबू जाना हे देख के जाऊंगा कि सही ताजा ताजला खड़िया के यार है पूजा नबाती जब बुलवा मदा देख के जाओ जब के सही ताकी पसंदा तो पूजा के यार अल्लाह जो वादा हित शे दे जब उनको ताजो मां को अल्लाह ताला जे नाले ते दारू करवा अल्लाह जे वादे मुताबिक हाने माले के दारू वापस दी हे तेन मैंने को खुदा मां कुर्बान बना ले चलिए जे साए यकीन मदा हज़रत अब्दुल रहमान में हो खुली वे दवा एकदम काजे पीछे में थी दहू दारू मदी हज़रत अली मुर्तज़ा जे हवाले जो करे चवे जो सही वाज अल्लाह जे मतो ताज यकीन मां ताज आसमान ते लाए तो दारू हेदे पीछे में लगायो बराबर ताजा नो दारू ना पूरा दारू मेहरबानी फरमाए ताजी अमानत ताजे हवाले नाराए तकबीर नाराए तकबीर शाने मुस्तफा शाने मुस्तफा शाने सहाबा सदाकते सिद्दीक़ अकबर अदालते फारूक आज़म सखावते उस्मान गनी शुजाअते अली मुर्तबा सियासते अमीर मुआविया शान हसनैन करीमैन नारे तकबीर ईमान बचायो यार छो ईअं पागल थिया हो मस्ताना थिया हो जेको जीअं तो चवे उन जे कंध ता लगी हज़रत अली मुर्तज़ा सॼी ज़िंदगी अल्लाह ताला जे नाले ते ख़ैरात कई अल्लाह ताला जे नाले ते नज़र नियाज़ कयो अल्लाह ताला जे नाले ते बासा बासो हे वरी पीरन जे वञी नालन ते तो बासा बासे सुखा खणी तो वञे कुटियूं खणी तो वञे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाई पंहिंजो अक़ीदो ठाहियो पंहिंजो ईमान बचायो और इमाम हसन हुसैन वेचारा बीमार थी पिया बच्चे जाड़ा बुझिया खुश नज़ार हज़रत अली सही भी वेठो अम्मा फातिमा भी वेठी पाण में कचहरी कदे कदे फरमाईंदा तो बेचारा खुश खुदा ते नारे शाह कजे हज़रत अली सही फरमाईंदो ओ फातिमा वारो कर अल्लाह ताला जे नाले ते 3 रोज़ा तू भी बास मैं भी अल्लाह ताला जे नाले ते 3 रोज़ा बासिया अल्लाह ताला के अर्ज़ के ओ अल्लाह जे करे असांजा बचा खुश थिया तो सां तुझे नाले ते 3 रोज़ा रखदा अञा कई ॼणा और 3 रोज़ा बासे अल्लाह ताला खुदा दा गुलाम अल्लाह सही मेहरबानी फरमा साजे बच्चन ये सेहत नसीब फरमा अजा जा तसवरी तो खबर ही न पई त कई शहजादा हज़रत इमाम हसन हुसैन सेहतमंद थी भी रहा है भाई खुश थिया अम्मा फातिमा फरमायो शोहर अली अल्लाह द वडी मेहरबानी कई असाजी बास कबूल थी वई हाने बचड़ा तो खुश थिया न सुबाने को रोजा भी शुरू कियो
हज़रत अली फरमाए तो ठीक है सुभाणे रोज़ा रखदा। अम्मा साण फरमाए थी अली कुछ आहे ही नहीं चाते रोज़ो रखो। हज़रत अली फरमायो फातिमा ॿियो कुझु न आहे त पाणी त आहे ढुक पाणी जा भरे अल्लाह जे नाले ते रोज़ो रखो। आस्ते कयो सुभान अल्लाह अञा होया के सुभान अल्लाह। रोज़ो रखियो हाणे खाधे खुराक जो इंतजाम न कर। हज़रत अली बाज़ार जो रखियो बाज़ार अटो वठी आयो भाॼी वठी आयो मां फातिमा जे हवाले खे। अम्मा फातिमा भाॼी बि ॾियारी अम्मा फातिमा मानड़ी बि बजाई। हाणे इफ्तारीअ जो टाइम थियो हज़रत अली बि वेठो अम्मा फातिमा बि वेठी जाम आज़ान मिली इशारो जो खोलियो अचानक दरवाजे ते दस्तखत थी। हज़रत अली ताजी नौकराणी खे मोकिलियो वञनि शेर दिया दरवाजे ते ऐं वेचारी नौकराणी दरवाजे ते वापस दिया। हज़रत अली खे वरनाए थी सही हिकिड़ो वेचारो यतीम चवे थो त मां ॾाढो बुखार मूंखे कुझु खाराइण लाइ ॾियो मूंखे कुझु खोराक लाइ ॾियो। हज़रत अली फरमायो वञ मुंहिंजी मानड़ी वञ वारो मुंहिंजो हिस्सो मानीअ जो ऐं मुंहिंजो हिस्सो भाॼीअ जो हिन वेचारे यतीम जे हवाले कर। अम्मा फातिमा फरमाए थी ओ अली जे करे तो ते थी सखावत त मां बि मिठड़े मोहम्मद करीम सखीअ जी ॼाणी आहियां। मां छाजे लाइ कोई तेरा भाॼीअ खे चवे थी त मां वारो हिस्सो भाॼी मानीअ वारो इहो बि खणी वञी वेचारे यतीम खे ॾे असांजो वाही अल्लाह साईं। वरी ॿियो ॾाढ़ो थियो शाम जो रोज़ो खोलियो पाणी जे ढुक ते वरी ॿियो ॾाढ़ो थियो वरी सेरीअ में कुझु बि न हो वरी वीचारनि पाणी जा ढुक भरे वरी रोज़ो रखियो। वरी बेपारी गुज़रिया भला वठी हज़रत अली वरी बाज़ार जो वरी अटो बि वठी आयो भाॼी बि अम्मा साईं भाॼी बि तयार कई मानी बि तयार कई। हाणे इफ्तारीअ जो टाइम वेझो थियो आज़ान जो इंतज़ार अल्लाह अकबर कबीरा वरी दरवाजे ते दस्तखत दिया। वरी अली साईं बाने के चवंदे केरा दरवाजे ते ॾिसींदा बेचारी बानड़ी ॾिसी मोटिया चवे थी साईं हिकिड़ो वेचारो मिस्कीन चवे थो मां बुखार मूंखे कुझु खारायो। हज़रत अली मुर्तज़ा फरमायो वारो करे मुंहिंजी मानी मुंहिंजी भाॼी वञी न वेचारे मिस्कीन जे हवाले कर। कीअं अल्लाह जो नालो खाली पहुचायां कीअं रब जो नालो खाली पहुचायां वारो कर मुंहिंजी मानी मुंहिंजी भाॼी मुंहिंजो हिस्सो हिन वेचारे मिस्कीन जे हवाले कर। अल्लाह अकबर कबीरा फरमाए थी अली जेकॾहिं तूं एॾो सखी आहे त मां बि सखियुनि जे सरदार प्यारे मोहम्मद करीम जी न्याणी आहियां। मां छाजे लाइ पोइ ते रहां तंहिंजे करे मां पंहिंजो हिस्सो बि हिन वेचारे मिस्कीन जे हवाले थी कयां त इंशाअल्लाह ताला ज़रूर असांखे अल्लाह ख़ैर जो बदिलो नसीब फरमाई। ॿियो ॾियारो बि बुख ते गुज़री वियो शाम जो पाणी जे ढूक ते रोज़ा खोलियो वरी टी सुबुह थी अल्लाह वरी अम्मा फातिमा भी बेचारी कमजोर थी अली मुर्तज़ा भी बेचारो बड्याड़ा बुख ते गुज़री विया। वरी सेरीअ में पाणी जा ढुकाणी रोज़ा रखिया आते पारी वलिया मुर्तज़ा की अम्मा फातिमा दी फरमाए और ये जो ॾियारो बुख
भला कल वठिया हज़रत अली मुर्तज़ा वरी बाज़ार जो रुकियो कुछ अटो वठी आयो भाजी अम्मा साण भाजी भी तैयार कया मानी भी तैयार कया हर इफ्तारी जो टाइम ते जो थिया अम्मा साण में इंतजार में तजान आजाद अली मुर्तज़ा में इंतजार में जान आजाद तसारो जो खोलदाद बटे फिर मांगे जहांदाज बलकदाज अचानक वरी दरवाजे पे दस्तखत दिया हज़रत अली मुर्तज़ा फरमायो पाजी पाने के वारो कर दस्तखत केवा वरी बाबरी भैया दरवाजे तो की मोटिया चवे दी सही तो के दिया चवे जो हारे हारे जेल मोरे आछवा कोई मयो मयो नहीं कोई मयो मात नहीं कोई मयो अली नहीं कोई मयो करीब नहीं जो मुझे बबरा मार के जा सारा है मुझे दादी भूख लगिया मेहरबानी करे तो हज़रत अली मुर्तज़ा जो पानी भैया आयो पाजो मांगे वाले सोए भाजी वाले कोई पानी के चली वारो कर मुझे सोने में जा रहे के दिए के अम्मा फातिमा भी रोई बैठिया चले दियो अली तू एडो सखिया अम्मा भी पूरी घरवालियां मां शादे लाए को जरा तेरे करे माता जो सोवी इन बेचारे के दिए के नहीं दी सजा अल्लाह ताला के आल पर तदी या खैरात एडी तपसबाई जो अल्लाह ताला कुरान मजीद में नबी तारीफ कई फरमाए वयुतीबुन अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा हज़रत अली आयो नबी साईं ने खिली वेठा पाण हज़रत अली साईं के भाकुर पातो चुमियो ॾिनो पाण फरमायो अली वाह जो ता सखावत कया अल्लाह ताला ता जी सखावत जी तारीफ खुद खुदा पाण कुरान मजीद में लिखण फरमाया ता जी सखावत जी तारीफ कया अली सखावत में ता खटी मुझा अजीजो केजे नाले ते हज़रत अली साईं बासा बासींदो केजे नाले ते नज़र न्याज़ कंदो संभालियो पाण केजे नाले ते भी नज़र न्याज़ जायज़ न सवाए अल्लाह और नबी ने फरमायो आमन्तु बिल्लाह वहदहु ला शरीक लह तेरे नंबर दे अल्लाह दे ईमान पर अल्लाह ताला के अकेलो करे मजम व मलाइकतिही ऐ सबूरन मलाइका के मजम हज़रत इब्राहीम भी बराबर हज़रत इसराफील भी बराबर हज़रत मीकाईल भी बराबर हज़रत इब्राहीम भी बराबर हां सब मलाइका बराबर व कुतुबिही ऐ सबूरन किताबन के मजो जेके भी आसमानी किताब नाज़िल थियन तौरात के भी मजवा इंजील शरीफ के भी मजवा ज़बूर शरीफ के भी मजवा कुरान मजीद सां गॾो इन सबूरन किताबन ते ईमान आवा ऐं तुझे पुछईंदा जिनखे जो किताब सॼो वेंदो आहे उहे बि बराबर व रुसूलिही ऐं सैयद फरमायो मोहम्मद करीम सां गॾो सवाल नबीअ के मजवा सवाल पैगंबरन के मजवा सवाल रसूलन के मजवा हज़रत इब्राहीम भी सॼो अल्लाह जो रसूल हज़रत इस्माईल भी अल्लाह जो सॼो रसूल हज़रत नबी भी अल्लाह जो सॼो रसूल हज़रत ईसा अलैहिस्सलाम भी अल्लाह जो सॼो रसूल मुझे प्यारे नबी फरमायो सब नबी मजरान पर मोहम्मद करीम के खातम नबी करे मजवा है वला रसूल अल्लाह व खातम नबी क्यों नबी सही आखिरी रसूल जो मुझे प्यारे नबी को नबूवत का दरवाजा जो नबी से पान फरमाया वो खाना नबी
लखान उमर जे लौकान में बाद नबी लखान उमर जे कदे मखबात में को नबी बनने हां उमर जरूर बन जे हां छो त इन में नबूत वारी वे खसलतु हिन पर अल्लाह ताला मां मोहम्मद करीम ते नबूत जो दरवाजो बंद कियो आ हाने माखो बाद में को नबी अचणो ही नाहे जो कंहिंखे बि सां नबी साईं को बाद में नबी करे न मञींदा चो चो हुनखे नबी करे मञी वेठा गुलाम मोहम्मद कादियानी जेको अख को काणू जेको मरी लेट्रिन में वयो साई बाथरूम में निकतल टोरे ते निकतल एड़ो चरियो पागल पान किताब में लिखे दो कि मैं हिकड़े खीसे में रख दो गुड़ ऐं बे खीसे में रख दो वट वारा भींड साजा वट नथा समझो इस्तंजे वाला जैसा माचे गूं साफ कंदो जैसा पेशाब साफ कंदो वो कदे कदे भुल में गुड़ जी जाए ते वो गूं वारा भीतर खाइंदो दज्जाल गुलाम अहमद कादियानी ते दज्जाल गुलाम अहमद कादियानी ते कादियानिन ते कादियानिन ते कादियानिन ते देखो कादियानिन जो यारा देखो ये कादियानिन जो यारा देखो कादियानिन जो यारा गुलाम अहमद कादियानी ते नारे तकबीर साईं फरमायो सलासून कज़्ज़ाबून दज्जालून 30 नबी मां मोहम्मद करीम को बाद में कूड़ा पैदा थींदा खंबड़ा खिलेरींदा नबूत लाए पर कुछ उन्हनि खे नसीब न थींदो उहे दुनिया में भी लानतीन आखिरत में भी अल्लाह ताला उन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि भड़काए छॾींदा 30 मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो नबी साईं को बाद में जो कंहिंखे असां रसूल करे न मञींदा कंहिंखे नबी करे न मञींदा असांजो प्यारो नबी आखिरी नबी ओ मुंहिंजो असांजो प्यारो नबी क़यामत जे सिजो ताईं नबी कलमो बर्बाद शरीफ प्यारे मोहम्मद करीम मदामा सलात पढ़ी प्यारे मोहम्मद करीम मदामा दुरूद पढ़ना शरीफ प्यारे मोहम्मद करीम मदामा ताबेदारी करनी याद शरीफ प्यारे मोहम्मद करीम जी कुल इन कुंतुम तुहिब्बुन अल्लाह फत्तबिऊनी यहयहुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम मुझा अज़ीज़ो माण्हुनि जी ॻाल्हियुनि में न अचो नबी साईं को बाद में कोई नबी न आहे अचणो इहो असांजो ईमान आहे अक़ीदो आहे घणियूं शयूं थी वयूं ज़हन हिते अथव करा 4 वाह इहो होशियार वेठा कहिड़ियूं कहिड़ियूं आमंतु बिल्लाहि व मलाइकती व कुतुबी व रुसुली 4 वल यौमिल आखिर क़यामत के चो क़यामत बराक चो 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 बराक ओ फरमाया व अखरजत अल-अर्ज़ अस्क़ालहा व क़ाल लिल-इंसान मा लहा जो सच्चो आहे क़ुरान मजीद जो सच्चो आहे क़ुरान मजीद जो क़यामत बराक क़यामत वारो प्यारो ज़रूर ईंदो अल-क़ारिअतु वल-क़ारिअह वमा अदराक
कबल कारिआ यौम यकूनु नास कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबाल कल इहनिल मनफूज। यारियो या दोस्तों, क़यामत जो ॾियारो बरपा वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाहि ताला। ऐ तकदीर भी बरपा तो भलो थे या बुरो थे मनुआ त अल्लाह ताला इहो असांजे लाइ लिखी छॾियो। मा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाहु रब्बुल आलमीन। वल क़द्र खैरी व शर्री मिनल्लाहि ताला। भलो थिएस भी मञे त इहा शइ अल्लाह लिखी, बुरो थिएस भी मञे त इहा तकदीर में शइ लिखियल हुई। हे वरी चओ न मञे हा स्कूटर ते त एक्सीडेंट बि न थिएस। रात जो जेकॾहिं खीरु न पिया त पेट में सूर ई न पवेस। डॉक्टर को सुई न हणाए अचां त रिएक्शन ई न थिएस। जो जेका तकदीर में शइ लिखियल आहे उहा थियणी आहे। चो 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 अञा बुलंद आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां। वेठा माण्हू अफ़सोस कंदा, वेठा माण्हू गुंह खे खोटींदा, इहो गुंह खे खोटींदो। हीअं न करे हा त हीअं थिए, हीअं न करे हा त हीअं थिए, हीअं न। बाबा लाइ बि चवनि पिया साईं मूंखे साहब एॾी स्पीड में गाॾी छो भॼाई, साईं मेखो साहब ब्रेक हणिया, साईं मेखो साहब हैंड ब्रेक छिकिया, साईं मेखो साहब ट्रैक्टर टालीअ में गाॾी हणिया, मन बची पविया। चरियो होॾो जो अल्लाह ताला तकदीर में इहो फ़ैसिलो करे छॾियो, इहो काॾे वेंदो। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्त भाइरो, थिए ते पछताव न कंदा कयो, नफ़ो दे या नुक़सान दे पया अल्लाह ताला जो शुक्र कंदा कयो, अल्लाह ताला जी तस्बीह बयान कंदा कयो। हाँ जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांजे बारे में नुक़सान लिखियो आहे त का बि दुनिया जी ताक़त तव्हांखे नुक़सान खां बचाए नथी सघे। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांजे बारे में नफ़ो लिखियो आहे, फ़ाइदो लिखियो आहे त का बि दुनिया जी ताक़त तव्हांखे नुक़सान नथी पहुचाए सघे। कुल्ला अमलिकु नफ़्सी नफ़अन वला ज़र्रा। इल्ला माशा अल्लाह। जेका जे तकदीर में लिखियल आहे। साईं शुगर छो थी थी? चे यार मां मिठो घणो खाधो। साईं ब्लड प्रेशर छो वरतो थी? चे मां टेंशन घणो कयो। भला दिल जी तकलीफ़ कीअं थी थी? चे साईं मां सणबो घणो खाधो। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भाउ, बीमारी सीमारी, सेहत, तकलीफ़, ख़ुशी, हर चीज़ अल्लाह ताला लिखी छॾी आहे। अल्लाह ताला जी रज़ा में राज़ी रहो। दुख अचेव त सबो कयो, जे सुख अचेव त शुक्र कयो। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। तव्हां अल्लाह ताला जो ख़ुशियुनि में शुक्रानो कंदव, अल्लाह ताला तव्हांखे अञा नेमतुनि में वधाईंदो वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हां दुखीअ में सबुर कंदव त अल्लाह ताला तव्हांजे इन सबुर खे अहिड़ो त ताक़त वारो बणाईंदो जो तव्हांजे दिल मां दर्द खे हल्को करे छॾींदो, दूर करे छॾींदो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सब शइ तकदीर में लिखी पई आहे। हिन जा 5 पुट ॼमदा,
बंबरदस टे जीरारा हिनखे बदियूं ॼमदियूं टे पुट ॼमदा हिकिड़ो पुट मरी वेंदो इहो सभु अलाह ताला लिखी छॾियो आहे मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो हिन जा 5 पुट ॼमदा पर पहिरियों मां अलाह नंढे खे मारी वॾा 4 वेठा आहिनि नंढो मरी वियो इहो कंहिंजो फ़ैसिलो आहे अलाह जो असांजो ॾाॾो नूर मोहम्मद वीचारो ज़िंदा 110 साल हुनजी उमिरि असांजो बाबू वीचारो हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक में खो साहब शहीद वो जिंदा हो बाबा साईं जी भी तकरीबन 60 साल ये उम्र हुई असांजो भा नौजवान वीचारो 30 सालन जो मौलाना अब्दुल हई शहीद थी वियो ये केजा फैसला है ओ मुझा भाइयों ईमान वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाह ताला तकदीर के मनो जा भी इज्जत आज़ादे मनो ते या अल्लाह ताला लिखी तरह असां इहो थियो आहे ऐं दुख जे तसव्वुर कयो जेकर खुशी अचे त अल्लाह जो शुक्र कयो ऐं वली वबास बादल मौत 7 नंबर ते नबी साईं फरमायो कब्र उथण के ईमान में आणजे कब्र उथण बराबरा व मुफ़्तह सूर फैला من الأجداث إلى ربهم ينسلون जो मरण को बाद में उथण बे बराबर घणी शयूं थियूं ईमान में 7 आमंतु बिल्लाहि व मलाइकती व कुतुबी व रुसली वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरि व शर्रि मिन अल्लाह ताला वल बास बादल मौत नबी साईं फरमायो जेको 7 शयुनि खे मञे थो हाणे इहो ईमान वारो इहो सही सही ईमान ते कम हली वेंदो इन अल्लाह युदखिलुल लज़ीना आमनु व अमिलुस सालिहात हाणे ईमान आंदे 7 शयुनि खे मञे व अमिलुस सालिहात हाणे इन जो प्लाट जन्नत में खरीद थी वियो कलमे सां चो ईमान सां बिश्त में प्लाट खरीद थियो हाणे बंगलनि जी तामीरात बंगला कीअं तामीर थींदा अल्लाह ताला फरमायो व अमिलुस सालिहात बंगला तैयार थींदा नमाज सां व अमिलुस सालिहात बंगला तैयार थींदा कुरान मजीद जी तिलावत सां व अमिलुस सालिहात बंगला तैयार थींदा रोज़े सां व अमिलुस सालिहात बंगला तैयार थींदा हज सां व अमिलुस सालिहात बंगला तैयार थींदा उम्रे सां व अमिलुस सालिहात बंगला तैयार थींदा अल्लाह ताला जे नाले ते खैर खैरात दा الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون केड़ा केड़ा चाहो ता असांजा बिश्त में बंगला तैयार थिया ईमान आंदव खाली प्लाट मिलेव हाणे बंगला मस्जिद शरीफ जी सफाई करे मस्जिद ठाराए मबना लिल्लाह मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नत नबी सही फरमायो जे मस्जिद ठाराई या ठाराइण में हिस्सो वरतो इन पांजे लाइ बिश्त में बंगलो ठाहे
मुझा अजीजो मुझा दोस्तों मेहरबानी करे पाण में अमल साले पैदा कयो तरे ता बिस्त जे बंगलन में दाखिल थी अदा मानी आरो मानी सोरे जो तालिया वे जो करे जो मानिए के तका खुशबू अचे सुभान अल्लाह ही नथी निकरे चढ़ी साईं तो करे सुभान अल्लाह जो मुझा गड आयो ता जो तो पेट्रोल ही सफा खपियो आ हाने ता वारी गाड़ी हणे दी झटका हाने लगे तो असां वारो सफर तय न थींदो आखिर थोड़ो साथ दियो बुलंद आवाज से जो सुभान अल्लाह माता वधी के बीमार मिले ता जी मोहब्बत में दोला ता वरी माखो वधी के ढडर ढला कई वेठा ईमानी जज्बे से जो सुभान अल्लाह दिल जी गहराई से जो सुभान अल्लाह बैयत बुलंद करे जो सुभान अल्लाह है फरमाए अल्लाह युदखिलुल लज़ीना आमनु व अमिलुस सालिहात जन्नात तजरी मिन तहतिहा अल-अनहार युहल्लून फ़ीहा من أساور من ذهب واللؤلؤا والباسم فيها केड़ा के बिस्तु खपे हथ मथे करो तो मां ॾिसां बिस्तु खपे त ईमान सां गॾो गॾु अमल साले करणा पवंदा पढ़दो नमाज़ पढ़दो कुरान शरीफ कंदो खैर खैरात मां कुर्बान वञा पंहिंजे नाले भाई जे मथां साईं मोहम्मद इब्राहिम जे मथां झूनड़ो थी वियो आहे पर ईमान टाइट न सालियानो हे जलसो कराईंदो थो अचे मां दुआ घुरायां अल्लाह साईं मोहम्मद इब्राहिम जे उम्र में बच्चन में ॿारनि में सेहत नसीब फरमाए साईं जे बच्चन में ॿारनि में बरकत रहमत नसीब फरमाए अल्लाह ताला इन जलसे के कबूल फरमाए अल्लाह ताला ता असांजी हाज़िरी कबूल फरमाए ता असांजो वेण कबूल फरमाए ॿुधण ॿुधायल कबूल फरमाए कमियूं कोतायूं माफ़ फरमाए परेशानियूं रफ़े दफ़े फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरह हसनतुन व क़िना अज़ाबन्नार अल्लाह जे समूरनि जो वेण कबूल फरमा ॿुधण ॿुधायल कबूल फरमा कमियों कोतायूं माफ़ फरमा परेशानियों रफ़े दफ़े फरमा मसला आसान फरमा जेके कर्जन में बुला पिया गैबी खजाना जी मदद फरमा ए इलाहुल आलमीन असांजे भाइरनि जी भाउ मोहम्मद काशिफा भाउ मोहम्मद मुकीमा हे वीचारा सोशल मीडिया जे ज़रिए मेहनत करे रहिया आहिनि वाइज़ भरे आलमन सवरनि जा वरी इंटरनेट ते था ॾियनि घर वेठे माण्हुनि खे क़ुरान मजीद था ॿुधाइनि अल्लाह साईं हे वीचारा बिना तम जे बिना लालच जे ॾींहुं राति हिकु करे हर जलसे में हाज़िरी लॻाइनि था अल्लाह साईं इन्हनि वीचारनि जी बि महिनत क़बूल फरमा इलाहुल आलमीन तू रहीमा तू करीमा जेके भी दीन जे लाइ पाण पतोड़ंदा दीन लाइ खिदमत करंदा दीन लाइ जफ़ाकशी करंदा अल्लाह साईं समूरनि जी मेहनत खे क़बूल फरमा समूरनि जी जफ़ाकशी खे क़बूल फरमा असांजे भाउ हज़रत मौलाना साईं अब्दुल समद शरफ साहब जूं मेहनतूं बि क़बूल फरमा अल्लाह साईं आहे वीचारो नंढड़ो जवान पर ईमान वॾो अथसि जवाननि जा कद न कशिबा आहिनि वाह जो जज़्बो आहे हिनखे दीन जो इस्लाम जो हुते जलसो थो कराए हुते अॻुवाणी वॾियूं तकलीफ़ आहिनि अॻुवाणीअ में बि मज़ा न आहिनि रुगी कोफ्ता ऐं कोरमा कुकड़ न आहिनि मौलवियुनि जा टेंशन फोनियूं वठ सठ अल्लाह साईं इन वीचारे जी बि जफ़ाकशी क़बूल फरमा अल्लाह साईं इन्हनि वीचारनि जी महिनत क़बूल फरमा जिन भी इन जलसे में माली या जानी ताउन कयो आहे अल्लाह साईं समूरनि खे भलो भलो नसीब फरमा अल्लाह से जी असांखे जो हिन पाड़े में कुरान मजीद जी कचहरी नसीब फरमाए दी एड़ी कचहरी असांखे जन्नत में बिस्त में नसीब फरमाए जाए व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह।